अस्सलाम वालेकुम दोस्तों, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अवां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तों, अॼु रिव्यू कंदासीं कम अज़ कम 5 खां 6 ड्रामा ऐं नवे ड्रामनि जी अपडेट्स बि तव्हांखे ॾियणु आयो आहियां। यानी अॼु मां फेस टू फेस वीडियो ठाहे रहियो आहियां त इन जो बि को मक़सदु हूंदो, इहा बि का कम जी ॻाल्हि मां खणी आयो हूंदुसि तव्हां दोस्तनि जे लाइ। ऐं तव्हां इंतज़ार में आहियो त नवां ड्रामा हिन टाइम नथा अचनि, छो नथा अचनि, छाजे करे नथा अचनि, सॼी अपडेट्स ॾियां थो हिन वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तों। जेतिरो हिन खे तव्हां अगरि सीरियस ते ॾिसंदो हिन वीडियो खे, इंशाल्लाह ओतिरो जेको आहे न तव्हांखे हिन वीडियो में फ़ाइदो पवंदो। मुंहिंजी जेको आहे नंढड़ी सलाह आहे दोस्तों, हिन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो ऐं हिन खे हाणे सां ई लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾियो। जे नवां आहियो, जे पुराणा आहियो, कमेंट सेक्शन में कमेंट ज़रूरु लिखंदा, पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह ज़रूरु कंदा। हलूं था अॼु जेको आहे ड्रामे जी अपडेट जी तरफ़। अॼु जा जेका ड्रामा कहिड़ा आहिनि, कहिड़े जी अपडेट्स आहे दोस्तों। स्टार्ट कयूं था वीरन जी बस्ती खां। वीरन जी बस्ती हिकु बहितरीनु जेको मेगा प्रोजेक्ट अचण वारो आहे। असल में उहो ग़ाइबु काॾे थी वियो आहे, छाजे करे जेको आहे हिन टाइम ताईं उनजो पहिरियों एपिसोड न आहे हलियो। 4 टीज़र तव्हां ॾिठा, असां बि ॾिठा। तव्हां इहो सोचे रहिया हूंदो यार, जंहिं ड्रामे जा 4 टीज़र हली विया हुजनि पोइ बि उहो ड्रामो नथो हले, वजह कहिड़ी आहे? वजह दोस्तों मां तव्हांखे ॿुधायां थो। 4 टीज़र छो हलिया ऐं वरी प्रोमो छो न आयो ऐं पहिरियों एपिसोड छो न आयो। अॼु जेको आहे हिकु हिकु शइ ते नज़र विझंदासीं ऐं हिकु हिकु शइ खे क्लियर करे ॾिसंदासीं दोस्तों। ड्रामा सीरियल जेको वीरन जी बस्ती जा 4 टीज़र तव्हां ॾिठा ऐं असां ॾिठा, उन्हनि में काफ़ी कहाणी तव्हांजे अॻियां आॾो अची वई। बाबा हीउ ड्रामो अहिड़े क़िस्म जो आहे। मेन आहे प्रोमो हिन टाइम ताईं न आहे आयो। जेसीं ताईं प्रोमो न ईंदो तेसीं ताईं पहिरीं एपिसोड वीरन जी बस्ती ड्रामे जी न ईंदी। इहो मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो। तव्हांखे पाण खे बि इन शइ जी घणो करे ख़बर हूंदी त हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी दोस्तों। असल में उन्हनि जी कोशिशि इहा आहे वीरन जी बस्ती वारनि जी, यानी सिंध टीवी वारनि जो इहो ड्रामो आहे। सिंध टीवी वारनि जो असूल हूंदो आहे कम अज़ कम 2 स्पेल पूरा मुकमिल थी, शूट थी, एडिटिंग बि मुकमिल उन्हनि जी थी वञे, 3 स्पेल जी शूटिंग वरी शुरू थिए, पोइ पहिरें एपिसोड हलाई वञे पहिरें स्पेल जी। उन्हनि जी इहो पुराणो जेको आहे न हिकु डिसिप्लिन आहे। उन डिसिप्लिन जे ज़रिए उहे ड्रामा हलाईंदा अचनि था, तॾहिं सिंध टीवी वारनि जा ड्रामा बि कामयाबु थियनि था ऐं डिसिप्लिन जे ज़रिए हलाइनि था। ऐं ॿियो त उहो उन्हनि जा ड्रामा अध में बंदि बि न आहिनि थींदा। इहे तव्हांखे ख़बर हूंदी, सिंध टीवी वारनि जा ड्रामा कंप्लीट थींदा आहिनि, आख़िर ताईं हलंदा आहिनि। इहा हक़ सचाई जेका तव्हांजे साम्हूं मां रखां थो। उन्हनि इहा कोशिशि कई आहे त सिंध टीवी वारनि वीरन जी बस्ती जा 2 स्पेल पूरा शूट थी, एडिट बि थियनि। शूट थियण जो मक़सदु आहे बसि रिकॉर्डिंग थी वई छड़ो। उन में सभ खां ॾुखियो जेको मसइलो हूंदो आहे, मरहाइल हूंदो आहे, एडिटिंग जो। हिकु हिकु लफ़्ज़ सेट करिणो पवंदो आहे, जोड़णो पवंदो आहे, उहो ॾुखियो हूंदो आहे। यानी 50 एपिसोड खे सेट तयारु करे पूरो हिकिड़ो 2 स्पेल मुकमिल करे पोइ 3 स्पेल जी शूटिंग ऐं हूअ हाणे 2 स्पेल अञा मुकमिल न थिया हुया, तॾहिं वीरन जी बस्ती जा, तंहिंजे करे ड्रामो न आहे हलियो। लेकिन ईद ताईं ॿुधायो पियो वञे हीउ मुकमिल थी वेंदो ऐं 2 स्पेल पूरा एडिट बि थी वेंदा ऐं पोइ 3 स्पेल जी जेका हिन जी तयारी हलंदी। उन्हनि जी इहा कोशिशि लॻी पई आहे त 3 स्पेल जी वरी शूटिंग हलंदी, अहिड़ो ड्रामे जे एपिसोड बि हलंदा वेंदा ऐं 3 स्पेल जेको आहे यानी उहो बि शूट थींदो रहंदो। गॾोगॾु ड्रामो बंदि बि न थींदो ऐं माण्हू परेशान बि न थींदा। तव्हांजे भले जे करे हू इहा कोशिशि उन्हनि जी इहा आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तों, मां ॿुधायां पाप नगर बि ड्रामो तयारु आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां हिकिड़ो टीज़र ॾिठो आहे पाप नगर जो, ऐं पाप नगर भला छो नथो हले, इहो बि तव्हांजे ज़हन में हूंदो। पाप नगर दोस्तों ड्रामो केटिन वारनि जो आहे। केटिन वारनि जा हिन टाइम 2 ड्रामा मज़ाकिया हली रहिया आहिनि, मुड़ुसु माण्हू ऐं हड़ई हिकु जहिड़ा। उन ड्रामनि जो आसिरो आहे बाबा 2 ड्रामा असांजा हली रहिया आहिनि। उन्हनि जी बि इहा कोशिशि लॻी पई आहे त पाप नगर जो जेको 3 स्पेल आहे, 2 स्पेल आहे, उहो पूरो कंप्लीट कयूं, उनजी एडिटिंग बि कंप्लीट कयूं ऐं पोइ 3 स्पेल जी शूटिंग बि हले त 2 स्पेल हेठों जमा हुजनि, पहिरियों एपिसोड हलाए छॾियऊं। अञा पाप नगर जा 2 टीज़र बि ईंदा, हिकु प्रोमो बि ईंदो, सिर्फ़ु हिकु टीज़र आयो आहे। ऐं कॾहिं कॾहिं 4 टीज़र बि ॾियणा पइजी वेंदा आहिनि। जीअं सिंध टीवी वारनि कॾहिं कॾहिं 4 टीज़र ते बि पुॼी वञनि था, पोइ प्रोमो वञी हलाइनि था। हाणे पाप नगर जेको ड्रामो आहे उहो बि ईद खां पोइ उन जा चांस आहिनि। उन खां पहिरियों
एक भाग भला हुजनि तव्हां ऐं असांजे हथ जे हली वञे, पर मूंखे नथो लॻे पहिरियां को ड्रामो पापनगर हलंदो ईद खां ई पोइ वञी, जॾहिं उनजा 2 स्पेल फाइनल थी, एडिटिंग जी मरहल कंप्लीट थी, उन्हनि वटि जमा थींदा, 3 स्पेल जी हू शूटिंग स्टार्ट करे छॾींदा। पोइ जेको आहे हेॾो केसितां बि हलंदियूं रहंदियूं, शूटिंग बि हलंदी रहंदी। हाणे तव्हां ॾिसो न, हिकु रोज़ान काफ़ी अदाकारनि खे रोज़ा बि हूंदा आहिनि, छो त अदाकार बि मुस्लमान आहिनि न, को हिंदू वग़ैरह त न आहिनि, उन्हनि खे बि रोज़ा रखणा आहिनि ऐं तॾहिं शूटिंग जे टाइम उहे न ॾेई सघंदा आहिनि ऐं ॾींहं बि थोरा गर्म थियनि था, त अक्सर रोज़नारा जेका अदाकार हूंदा उहे शूटिंग में टाइम न ॾेई सघंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा रही दोस्तो, त ईद जूं छुटियूं बि थींदियूं आहिनि, 3 ॾाढ़ा हिन ईद खे मल्हायो वेंदो आहे, उहे बि ॾींहं विच में ॻणणा पवंदा ऐं इन्ही खे साम्हूं मदे नज़र रखंदे पोइ कोशिशि कंदा आहिनि चैनल वारा, बाबा इहे जेका न ॾींहं गुज़री वञनि त असांजो का ड्रामे में डिस्टर्ब न थिए। जे हाणे हू ड्रामो हलाए छॾनि, जेको 15-20 क़िस्तां तयारु पियूं आहिनि, इहे त 15 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदियूं, 20 ॾींहंनि में। अॻिते वरी छा हलाइनि, वरी उनखे ड्रामो बंदि करिणो पइजी वेंदो, वरी शूटिंग करणी पए, वरी मुसीबत आहे न, वरी उहे अधु में ड्रामो रुकियो पिया, वरी अवाम परेशान, यार ड्रामो का ॾियो, छो न हलियो, तव्हां ऐं असां परेशान। इन जे करे हिन ड्रामे खे बि पोइ न पापनगर कयो अथनि, त ईद खां पोइ हलायो वेंदो पापनगर ड्रामे खे बि। ऐं जेको ॿियो ड्रामो आहे हलूं था उन जी तरफ़, उन जो नालो आहे पंहिंजा वेरी। उहो जेको आहे उन जी थोरी गुफ़्तगू कयूं दोस्तो। पंहिंजा वेरी खजू साहब डायरेक्टर आहे। खजू साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे, उन खे कोशिशि करे जल्द मां जल्द कंप्लीट कंदो आहे। खजू साहब उन ड्रामे जो अनाउंसमेंट त करे छॾी आहे, राइटर पंहिंजो जेको आहे न, कहाणी बि काफ़ी लिखी आहे, नूर ज़ोर साहब उन जी तयारु करे छॾी आहे, कुझु स्क्रिप्ट तयारु बि पिया आहिनि खजू साहब वटि। उहो बि रमज़ान शरीफ़ खां पोइ, ईद खां पोइ उन जी मुकमल शूटिंग लगातार हलंदी। हिन टाइम अदाकार कुझु कहिड़े ड्रामे में मसरूफ़ आहिनि, कुझु कहिड़े ड्रामे में मसरूफ़ लॻा पिया आहिनि ऐं रोज़ा बि आहिनि। इन जे करे हिननि इहो अंदाज़ो आयो आहे त रमज़ान शरीफ़ खां पोइ हर को फारिग़ हूंदो, वांदो हूंदो, पोइ ड्रामे में हथु विझूं त सही तरीक़े सां हथु विझूं, पोइ ड्रामे खे जल्दी 1-2 स्पेल शूट करे वठूं, जीअं ड्रामो बि हलंदो रहे ऐं असांजो कमु बि मतिलबु शूटिंग बि लगातार गॾोगॾु हलंदी रहे। ऐं खजू साहब जो इहो असूल आहे, जंहिं ड्रामे में उहो हथु विझंदो आहे, जंहिं ड्रामे खणंदो आहे, उन खे कंप्लीट करे छॾींदो आहे। अधु में हुन ड्रामे खे खजू साहब कॾहिं बि न छॾियो आहे, इहो तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। तॾहिं उन खजू साहब जी इहा ई कोशिशि आहे त मां हिन खे पूरे नमूने सां, सुठे नमूने सां मुकमल कंदुसि, पोइ छॾींदुसि। इंशाअल्लाह मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे, रमज़ान शरीफ़ खां पोइ खजू साहब इन ड्रामे खे फाइनल कंदो ऐं स्टार्ट कंदो, त फाइनल करे ई हथु कढंदो पंहिंजा वेरी ड्रामे मां। उन में बि आज़म मैंगल जो इम्कान 95% आहे। आज़म मैंगल पंहिंजा वेरी में हूंदो, छो त खजू साहब जी जेका फेवरेट टीम आहे इहा ई आहे। दुलाब ज़ेर ज़िंदगी में जेका अदाकार हुया, जा मोहब्बतनि जो माग ड्रामे में अदाकार हुया, इहा खजू साहब जी फेवरेट टीम आहे। इन्हनि खे ई लगातार हू चांस ॾींदो अचे थो, इन्हनि खे ई खणंदो अचे थो। ऐं उनजी लोकेशन बि फेवरेट मीरपुर में आहे, एॾो जा लोकेशन खणंदो आहे, पाण बि एॾो जो आहे ऐं अदाकार बि घणा उन जा एॾो जा आहिनि। ऐं इन इलाइक़े खे हू सिलेक्ट कंदो आहे, एॾो जा जेका आहिनि सुठा सेट कंदो आहे, उताकूं वग़ैरह, रंग रोगन, एॾो जा जेको आहे न, हुन इलाइक़े जो हू आहे त उन खे उहो इलाइक़ो वणंदो न, उन खे पंहिंजे इलाइक़े जी ख़बर आहे न, त किथे अमून आहे, कहिड़ी जॻह ते अदाकारनि खे रिहाइश ॾेई सघूं था, किथे कमु करे सघूं था। ॿिए इलाइक़े में त मुसीबत हूंदी आहे हर कंहिंजे लाइ, डायरेक्टर जे मथां ज़िम्मेवारी हूंदी आहे, वॾे अदाकारनि जो ख़्याल बि त करिणो आहे न अदा। अहिड़े हिसाब सां खजू साहब पंहिंजा वरी तमामु जल्द कंप्लीट कंदो। बाक़ी जेका ॿिया ड्रामा आहिनि, जीअं जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, उन जी बि शूटिंग लगातार हली रही आहे। हाजन तीवणो ओॾे बि मसरूफ़ आहे, मामा लालू सां, कीरू बुर्डे सां, उन्हनि जी ओॾे शूटिंग हली रही आहे। उन खे बि हू तमामु जल्द कंप्लीट कंदा ऐं उन जा बि 2-3 स्पेल जीअं फाइनल थींदा। उहो मश्करी वारो ड्रामो आहे, उहो वरी सिंध TV वारनि जो ड्रामो आहे, उहो बि पोइ हलायो वेंदो सिंध TV चैनल ते। ऐं उहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस हिकु हाई लेवल जो कॉमेडियन ड्रामो आहे। ऐं पहिरें चकर जेको आहे सिजावल ख़ान यानी हाजन तीवणे कंहिं कॉमेडी ड्रामे खे सीरियस में मतिलबु वरितो आहे, न त उन जो हर ड्रामे में हथियार, क्लाशन, कुहाड़ी, बंदूक खयल हूंदी आहे, जहिड़ो हूंदो आहे सिजावल ख़ान जे हाजन तीवणे ड्रामे में। पर हिन में हुन कॉमेडी कई आहे, मश्करी आहे, अहिड़ो ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं इन खे ॾिसणो पवंदो तव्हांखे बि, गौर सां जॾहिं ईंदो तव्हांखे बि ड्रामो मज़ो ज़रूरु ॾींदो। दोस्तो इहे बाक़ी जेका ॿिया 2 ड्रामो आहे, या वारी संधियूं वाटूं ड्रामो, इहे बि रमज़ान शरीफ़ खां बाद में इन्हनि जी शूटिंगां थींदियूं। फ़िलहालु उहे हिकिड़ा थधा थी विया आहिनि, कंहिं थधे पाणी में किरी पिया आहिनि, सम्झो तव्हां ईअं सम्झो। फ़िलहालु तव्हांखे उन्हनि जो इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं वारी संधियूं वाटूं
ऐं दो दो इहे बि ॿई हाई लेवल जा ड्रामा आहिनि। हिकु त सिंध टीवी वारनि जो आहे, हिकु मेरहान टीवी वारनि जो आहे। बहरहाल उहे बि हलंदा, पर उन्हनि खे थोरो वक़्तु लॻंदो, उन्हनि जी शूटिंग थींदी। अदाकार त साॻिया ई आहिनि, 8 ड्रामनि में टाइम त नथा ॾेई सघनि न। हड़े हिकु जहिड़ा मुड़ुसु माण्हू बि हली रहिया आहिनि, इन्हनि जी बि शूटिंग हली रही आहे। ऐं हिकु ॿ ॿिया ड्रामा बि मां ॿुधो आहे दोस्तो, राइटर लिखनि पिया, तयारी कई पई वञे, उहे बि तमामु जल्द ज़ाहिर थींदा, जंहिंमें आज़म मंगल त पको हूंदो। आज़म मंगल जो ड्रामो हिकिड़ो ॿियो अचिणो आहे, ऐं आज़म मंगल कुझु ॿिया अदाकार ऐं इन्हनि जी कहाणी ते गौर कयो पियो वञे ऐं सोचियो पियो वञे त हिन ड्रामे खे, उन जो नालो मां नथो ॿुधाए सघां तव्हांखे, बहरहाल तमामु जल्द उन जो नालो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं उहो ड्रामो कहिड़ो आहे, कहिड़े क़िस्म जो आहे, इहो बि मां तमामु जल्द तव्हांखे ॿुधाईंदुसि। हक़ीक़त पुछो, उहो ड्रामो हाई लेवल जो हूंदो ऐं को वयल सेल ड्रामो न हूंदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां असांजी ॻाल्हियुनि में मुतमइन थिया आहियो, महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं जेको आहे अगरि पेज ते ॾिसी रहिया आहियो त पेज खे फॉलो करे छॾींदा। अगरि टिकटॉक ते ॾिसी रहिया आहियो, टिकटॉक आई डी खे शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां मुंहिंजी टिकटॉक आई डी आहे, उते बि उन खे ज़रूरु फॉलो कंदा, छो त उते बि मां अपडेट्स वग़ैरह ॾींदो रहंदो आहियां। ऐं अॼु जे वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते लाइक शेयर ज़रूरु कंदा, सुठा कमेंट ज़रूरु कंदा, महिरबानी करे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। बाक़ी जेका ॿिया ड्रामा आहिनि, जीअं जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुसु, उन जी बि शूटिंग लगातार हली रही आहे। हाजन तीवणो ओॾे बि मसरूफ़ आहे, मामा लालू सां, कीरू बुर्डे सां, उन्हनि जी ओॾे शूटिंग हली रही आहे। उन खे बि हू तमामु जल्द कंप्लीट कंदा। ऐं उन जा बि 2-3 स्पेल जीअं फाइनल थींदा, उहो मश्करी वारो ड्रामो आहे, उहो वरी सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, उहो बि पोइ हलायो वेंदो सिंध टीवी चैनल ते। ऐं उहे जहिड़ियूं ज़ालियूं तहिड़ा मुड़ुसु हिकु हाई लेवल जो कॉमेडियन ड्रामो आहे। ऐं पहिरें चकर जेको आहे सिजावल ख़ान यानी हाजन तीवणे कंहिं कॉमेडी ड्रामे खे सीरियस में वरितो आहे, न त उन जो हर ड्रामे में हथियार, क्लाशन, कुहाड़ी, बंदूक खयल हूंदी आहे, जहिड़ो हूंदो आहे सिजावल ख़ान जे हाजन तीवणे ड्रामे में। पर हिन में हुन कॉमेडी कई आहे, मश्करी आहे, अहिड़ो ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे। ऐं इन खे ॾिसणो पवंदो तव्हांखे बि, गौर सां जॾहिं ईंदो तव्हांखे बि ड्रामो मज़ो ज़रूरु ॾींदो। दोस्तो बाक़ी जेका ॿिया दो ड्रामो आहे, या वारी संधियूं वाटूं ड्रामो, इहे बि रमज़ान शरीफ़ खां बाद में इन जी शूटिंगां थींदियूं। फ़िलहालु उहे हिकिड़ा थधा थी विया आहिनि, कंहिं थधे पाणी में किरी पिया आहिनि, सम्झो तव्हां ईअं सम्झो। फ़िलहालु तव्हांखे उन्हनि जो इंतज़ारु करिणो पवंदो। वारी संधियूं वाटूं ऐं दो इहे बि ॿई हाई लेवल जा ड्रामा आहिनि। हिकु त सिंध टीवी वारनि जो आहे, हिकु मेरहान टीवी वारनि जो आहे। बहरहाल उहे बि हलंदा, पर उन्हनि खे थोरो वक़्तु लॻंदो, उन्हनि जी शूटिंग थींदी। अदाकार त साॻिया ई आहिनि, 8 ड्रामनि में टाइम त नथा ॾेई सघनि न। हड़े हिकु जहिड़ा मुड़ुसु माण्हू बि हली रहिया आहिनि, इन्हनि जी बि शूटिंग हली रही आहे। ऐं हिकु ॿ ॿिया ड्रामा बि मां ॿुधो आहे दोस्तो, राइटर लिखनि पिया, तयारी कई पई वञे, उहे बि तमामु जल्द ज़ाहिर थींदा, जंहिंमें आज़म मंगल त पको हूंदो। आज़म मंगल जो ड्रामो हिकिड़ो ॿियो अचिणो आहे, ऐं आज़म मंगल कुझु ॿिया अदाकार ऐं इन्हनि जी कहाणी ते गौर कयो पियो वञे ऐं सोचियो पियो वञे त हिन ड्रामे खे, उन जो नालो मां नथो ॿुधाए सघां तव्हांखे, बहरहाल तमामु जल्द उन जो नालो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि। ऐं उहो ड्रामो कहिड़ो आहे, कहिड़े क़िस्म जो आहे, इहो बि मां तमामु जल्द तव्हांखे ॿुधाईंदुसि। हक़ीक़त पुछो, उहो ड्रामो हाई लेवल जो हूंदो ऐं को वयल सेल ड्रामो न हूंदो। दोस्तो असांखे ॾींदा इजाज़त, वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते। जे तव्हां असांजी ॻाल्हियुनि में मुतमइन थिया आहियो, महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो व्लॉग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा। ऐं जेको आहे अगरि पेज ते ॾिसी रहिया आहियो त पेज खे फॉलो करे छॾींदा। अगरि टिकटॉक ते ॾिसी रहिया आहियो, टिकटॉक आई डी खे शाहिद खोसो व्लॉग जे नाले सां मुंहिंजी टिकटॉक आई डी आहे, उते बि उन खे ज़रूरु फॉलो कंदा, छो त उते बि मां अपडेट्स वग़ैरह ॾींदो रहंदो आहियां। ऐं अॼु जे वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते लाइक शेयर ज़रूरु कंदा, सुठा कमेंट ज़रूरु कंदा, महिरबानी करे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़। अस्सलाम वालेकुम दोस्तो, आऊं आहियां शाहिद खोसो ऐं अव्हां ॾिसी रहिया आहियो शाहिद खोसो व्लॉग यूट्यूब चैनल। अॼु जी हिन प्यारी वीडियो में तव्हां सभिनी दोस्तनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं कम अज़ कम 5 खां 6 ड्रामा ऐं नवे ड्रामे जी अपडेट्स बि तव्हांखे ॾियणु आयो आहियां। यानी अॼु मां फेस टू फेस वीडियो ठाहे रहियो आहियां, त इन जो बि को मक़सदु हूंदो, इहा बि का कम जी ॻाल्हि मां खणी आयो हूंदुसि तव्हां दोस्तनि जे लाइ। ऐं तव्हां इंतज़ार में आहियो त नवां ड्रामा हिन टाइम नथा अचनि, छो नथा अचनि, छाजे करे नथा अचनि, सॼी अपडेट्स ॾियां थो हिन डेढे वीडियो में। हिन खे आख़िर ताईं ॾिसंदा दोस्तो, जेतिरो हिन खे तव्हां अगरि सीरियस ते ॾिसंदो हिन वीडियो खे, इनशाला ओतिरो जेको आहे न तव्हांखे हिन वीडियो में फ़ाइदो पवंदो। मुंहिंजी जेको आहे नंढड़ी सलाह आहे दोस्तो, इन वीडियो खे आख़िर ताईं ॾिसो।
ऐं हिन खे हाणे सां ई लाइक सब्सक्राइब शेयर करे छॾियो। जे नवां आहियो जे पुराणा आहियो कमेंट सेक्शन में कमेंट ज़रूरु लिखंदा, पंहिंजी क़ीमती राय खां असांखे आगाह ज़रूरु कंदा। हलूं था अॼु जेको आहे ड्रामे जी अपडेट जी तरफ़। अॼु जा जेका ड्रामा कहिड़ा आहिनि, कहिड़े जी अपडेट्स आहे दोस्तो। स्टार्ट कयूं था वीरन जी बस्ती खां। वीरन जी बस्ती हिकु बहितरीनु जेको मेगा प्रोजेक्ट अचण वारो आहे। असल में उहो ग़ाइबु काॾे थी वियो आहे, छाजे करे जेको आहे हिन टाइम ताईं उनजो पहिरियों एपिसोड न आहे हलियो। 4 टीज़र तव्हां ॾिठा, असां बि ॾिठा। तव्हां इहो सोचे रहिया हूंदो यार, जंहिं ड्रामे जा 4 टीज़र हली विया हुजनि पोइ बि उहो ड्रामो नथो हले, वजह कहिड़ी आहे? वजह दोस्तो मां तव्हांखे ॿुधायां थो। 4 टीज़र छो हलिया ऐं वरी प्रोमो छो न आयो ऐं पहिरियों एपिसोड छो न आयो? अॼु जेको आहे हिकु हिकु शइ ते नज़र विझंदासीं ऐं हिकु हिकु शइ खे क्लियर करे ॾिसंदासीं। दोस्तो ड्रामा सीरियल जेको वीरन जी बस्ती जा 4 टीज़र तव्हां ॾिठा ऐं असां ॾिठा, उन्हनि में काफ़ी कहाणी तव्हांजे अॻियां आॾो अची वई। बाबा हीउ ड्रामो अहिड़े क़िस्म जो आहे। मेन आहे प्रोमो हिन टाइम ताईं न आयो। जेसीं ताईं प्रोमो न ईंदो तेसीं ताईं पहिरीं एपिसोड वीरन जी बस्ती ड्रामे जी न ईंदी। इहो मां तव्हांखे हाणे ॿुधायां थो। तव्हांखे पाण खे बि इन शइ जी घणो करे ख़बर हूंदी, त हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई हूंदी। दोस्तो असल में उन्हनि जी कोशिशि इहा आहे वीरन जी बस्ती वारनि जी, यानी सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे। सिंध टीवी वारनि जो असूल हूंदो आहे कम अज़ कम 2 स्पेल पूरा मुकमिल थी शूट थी, एडिटिंग बि मुकमिल उन्हनि जी थी वञे, 3 स्पेल जी शूटिंग वरी शुरू थिए, पोइ पहिरें एपिसोड हलाई वञे पहिरें स्पेल जी। उन्हनि जी इहो पुराणो जेको आहे न हिकु डिसिप्लिन आहे। उन डिसिप्लिन जे ज़रिए हू ड्रामा हलाईंदा अचनि था, तॾहिं सिंध टीवी वारनि जा ड्रामा बि कामयाबु थियनि था ऐं डिसिप्लिन जे ज़रिए हलाइनि था। ऐं ॿियो त उहो उन्हनि जा ड्रामा अधु में बंदि बि न आहिनि थींदा। इहे तव्हांखे ख़बर हूंदी, सिंध टीवी वारनि जा ड्रामा कंप्लीट थींदा आहिनि, आख़िर ताईं हलंदा आहिनि। इहा हक़ सचाई जेका तव्हांजे साम्हूं मां रखां थो। उन्हनि इहा कोशिशि कई आहे त सिंध टीवी वारनि वीरन जी बस्ती जा 2 स्पेल पूरा शूट थी, एडिट बि थियनि। शूट थियण जो मक़सदु आहे बसि रिकॉर्डिंग थी वई छड़ो। उन में सभ खां ॾुखियो जेको मसइलो हूंदो आहे, मरहाइल हूंदो आहे, एडिटिंग जो हिकु हिकु लफ़्ज़ सेट करिणो पवंदो आहे, जोड़णो पवंदो आहे, उहो ॾुखियो हूंदो आहे। यानी 50 एपिसोड खे सेट तयारु करे पूरो हिकिड़ो 2 स्पेल मुकमिल करे पोइ 3 स्पेल जी शूटिंग ऐं हूअ हाणे 2 स्पेल अञा मुकमिल न थिया हुया, तॾहिं वीरन जी बस्ती जा तंहिंजे करे ड्रामो न हलियो। लेकिन ईद ताईं ॿुधायो पियो वञे हीउ मुकमिल थी वेंदो ऐं 2 स्पेल पूरा एडिट बि थी वेंदा ऐं पोइ 3 स्पेल जी जेका हिन जी तयारी हलंदी। उन्हनि जी इहा कोशिशि लॻी पई आहे त 3 स्पेल जी वरी शूटिंग हलंदी, हेॾो ड्रामे जे एपिसोड बि हलंदा वेंदा ऐं 3 स्पेल जेको आहे यानी उहो बि शूट थींदो रहंदो, गॾोगॾु ड्रामो बंदि बि न थींदो ऐं माण्हू परेशान बि न थींदा। तव्हांजे भले जे करे हू इहा कोशिशि उन्हनि जी इहा आहे। ऐं ॿी ॻाल्हि दोस्तो मां ॿुधायां, पापनगर बि ड्रामो तयारु आहे। तव्हांखे ख़बर आहे, तव्हां हिकिड़ो टीज़र ॾिठो आहे पापनगर जो, ऐं पापनगर भला छो नथो हले, इहो बि तव्हांजे ज़हन में हूंदो। पापनगर दोस्तो ड्रामो केटियुनि वारनि जो आहे। केटियुनि वारनि जा हिन टाइम 2 ड्रामा मज़ाक़िया हली रहिया आहिनि, मुड़ुसु माण्हू ऐं हड़ई हिकु जहिड़ा। उन ड्रामनि जो आसरो आहे बाबा, 2 ड्रामा असांजा हली रहिया आहिनि। उन्हनि जी बि इहा ई कोशिशि लॻी पई आहे त पापनगर जो जेको 3 स्पेल आहे, 2 स्पेल आहे, उहो पूरो कंप्लीट कयूं, उनजी एडिटिंग बि कंप्लीट कयूं ऐं पोइ 3 स्पेल जी शूटिंग बि हले त 2 स्पेल हेठों जमा हुजनि, पहिरियों एपिसोड हलाए छॾियऊं। अञा पापनगर जा 2 टीज़र बि ईंदा, हिकु प्रोमो बि ईंदो, सिर्फ़ु हिकु टीज़र आयो आहे। ऐं कॾहिं कॾहिं 4 टीज़र बि ॾियणा पइजी वेंदा आहिनि, जीअं सिंध टीवी वारनि कॾहिं कॾहिं 4 टीज़र ते बि पुॼी वञनि था, पोइ प्रोमो वञी हलाइनि था। हाणे पापनगर जेको ड्रामो आहे उहो बि ईद खां पोइ उनजा चांस आहिनि। उन खां पहिरियों हिकु भाग भला हुजनि तव्हां ऐं असांजे हथ जे हली वञे, पर मूंखे नथो लॻे पहिरियां को ड्रामो पापनगर हलंदो ईद खां ई पोइ वञी, जॾहिं उनजा 2 स्पेल फाइनल थी, एडिटिंग जी मरहल में कंप्लीट थी, उन्हनि वटि जमा थींदा, 3 स्पेल जी हू शूटिंग स्टार्ट करे छॾींदा। पोइ जेको आहे हेॾो केसितां बि हलंदियूं रहंदियूं, शूटिंग बि हलंदी रहंदी। हाणे तव्हां ॾिसो न, हिकु रोज़ा काफ़ी अदाकारनि खे रोज़ा बि हूंदा आहिनि, छो त अदाकार बि मुस्लमान आहिनि न, को हिंदू वग़ैरह त न आहिनि, उन्हनि खे बि रोज़ा रखणा आहिनि ऐं तॾहिं शूटिंग जे टाइम उहो न ॾेई सघंदा आहिनि। ऐं ॾींहं बि थोरा गर्म थियनि था, त अक्सर रोज़नि वारा जेका अदाकार हूंदा उहे शूटिंग में टाइम न ॾेई सघंदा। ऐं ॿी ॻाल्हि इहा रही दोस्तो त ईद जूं छुटियूं बि थींदियूं आहिनि, 3 ॾाढ़ा हिन ईद खे मल्हायो वेंदो आहे, उहे बि ॾींहं विच में ॻणणा पवंदा ऐं इन खे साम्हूं मदे नज़र रखंदे
पोइ कोशिशि कंदा चैनल वारा बाबा इहे जेका न ॾींहं गुज़री वञनि त असां जो का ड्रामे में डिस्टर्ब न थिए। जे हाणे हू ड्रामो हलाए छॾनि जेको 15-20 क़िस्तां तयारु पियूं आहिनि इहे त 15 ॾींहंनि में ख़तमु थी वेंदियूं 20 ॾींहंनि में। अॻिते वरी छा हलाइनि, वरी उन खे ड्रामो बंदि करिणो पइजी वेंदो, वरी शूटिंग करणी पए, वरी मुसीबत आहे न। वरी उहे अधु में ड्रामो रुकियो पिया, वरी अवां परेशान, यार ड्रामो का ॾियो छो न हलियो, तव्हां ऐं असां परेशान। इन जे करे हिन ड्रामे खे बि पोइ न पापनगर कयो अथनि त ईद खां पोइ हलायो वेंदो पापनगर ड्रामे खे बि। ऐं जेको ॿियो ड्रामो आहे हलूं था उन जी तरफ़, उन जो नालो आहे पंहिंजा वेरी। उहो जेको आहे उन जी थोरी गुफ़्तगू कयूं। दोस्तो पंहिंजा वेरी खजू साहब डायरेक्टर आहे। खजू साहब जंहिं ड्रामे में हथु विझंदो आहे उन खे कोशिशि करे जल्द मां जल्द कंप्लीट कंदो आहे। खजू साहब उन ड्रामे जो अनाउंसमेंट त करे छॾी आहे, राइटर पंहिंजो जेको आहे न कहाणी बि काफ़ी लिखी आहे, नूर ज़ौर साहब उन जी तयारु करे छॾी आहे, कुझु स्क्रिप्ट तयारु बि पिया आहिनि खजू साहब वटि। उहो बि रमज़ान शरीफ़ खां पोइ ईद खां पोइ उन जी मुकमल शूटिंग लगातार हलंदी। हिन टाइम अदाकार कुझु कहिड़े ड्रामे में मसरूफ़ आहिनि, कुझु कहिड़े ड्रामे में मसरूफ़ लॻा पिया आहिनि ऐं रोज़ा बि आहिनि। इन जे करे हिननि इहो अंदाज़ो आयो आहे त रमज़ान शरीफ़ खां पोइ हर को फारिग हूंदो, वांदो हूंदो, पोइ ड्रामे में हथु विझूं त सही तरीक़े सां हथु विझूं, पोइ ड्रामे खे जल्दी 1-2 स्पेल शूट करे वठूं जीअं ड्रामो बि हलंदो रहे ऐं असांजो कमु बि मतिलबु शूटिंग बि लगातार गॾो हलंदी रहे। ऐं खजू साहब जो इहो असूल आहे, जंहिं ड्रामे में उहो हथु विझंदो आहे, जंहिं ड्रामे खे खणंदो आहे उन खे कंप्लीट करे छॾींदो आहे। अधु में हुन ड्रामे खे खजू साहब कॾहिं बि न छॾियो आहे। इहो तव्हांखे बि ख़बर आहे, असांखे बि ख़बर आहे। तॾहिं उन खजू साहब जी इहा ई कोशिशि आहे त मां हिन खे पूरे नमूने सां सुठे नमूने सां मुकमल कंदुसि, पोइ छॾींदुसि इंशाअल्लाह। मुंहिंजो जेको अंदाज़ो आहे रमज़ान शरीफ़ खां पोइ खजू साहब इन ड्रामे खे फाइनल कंदो ऐं स्टार्ट कंदो त फाइनल करे ई हथु कढंदो पंहिंजा वेरी ड्रामे मां। उन में बि आज़म मंगल जो इम्कान 95% आहे। आज़म मंगल पंहिंजा वेरी में हूंदो छो त खजू साहब जी जेका फेवरेट टीम आहे इहा ई आहे। दुलाब ज़ेर ज़िंदगी में जेका अदाकार हुया, जा मोहब्बतनि जो माग ड्रामे में अदाकार हुया, इहा खजू साहब जी फेवरेट टीम आहे। इन्हनि खे ई लगातार हू चांस ॾींदो अचे थो, इन्हनि खे ई खणंदो अचे थो ऐं उनजी लोकेशन बि फेवरेट मीरपुर में आहे। एॾो जा लोकेशन खणंदो आहे, पाण बि एॾो जो आहे ऐं अदाकार बि घणा उन जा एॾो जा आहिनि ऐं इन इलाइक़े खे हू सिलेक्ट कंदो आहे। एॾो जा जेका आहिनि सुठा सेट कंदो आहे, उताकूं वग़ैरह रंग रोगन एॾो जा जेको आहे न हुन इलाइक़े जो हू आहे त उन खे उहो इलाइक़ो वणंदो न, उन खे पंहिंजे इलाइक़े जी ख़बर आहे न त किथे अमून आहे, कहिड़ी जॻह ते अदाकारनि खे रिहाइश ॾेई सघूं था, किथे कमु करे सघूं था। ॿिए इलाइक़े में त मुसीबत हूंदी आहे, हर कंहिंजे लाइ डायरेक्टर जे मथां ज़िम्मेवारी हूंदी आहे, वॾे अदाकारनि जो ख़्याल बि त करिणो आहे न अदा। अहिड़े हिसाब सां खजू साहब पंहिंजा वरी तमामु जल्द कंप्लीट कंदो। बाक़ी जेका ॿिया ड्रामा आहिनि जीअं जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस, उन जी बि शूटिंग लगातार हली रही आहे। हाजन तीवणो ओॾे बि मसरूफ़ आहे, मामा लालू सां, कीरू बुर्डे सां, उन्हनि जी ओॾे शूटिंग हले रही आहे। उन खे बि हू तमामु जल्द कंप्लीट कंदा ऐं उन जा बि 2-3 स्पेल जीअं फाइनल थींदा। उहो मश्करी वारो ड्रामो आहे, उहो वरी सिंध टीवी वारनि जो ड्रामो आहे, उहो बि पोइ हलायो वेंदो सिंध टीवी चैनल ते। ऐं उहे जहिड़ियूं ज़ालूं तहिड़ा मुड़ुस हिकु हाई लेवल जो कॉमेडियन ड्रामो आहे। ऐं पहिरें चकर जेको आहे सिजावल ख़ान यानी हाजन तीवणे कंहिं कॉमेडी ड्रामे खे सीरियस में मतिलबु वरितो आहे, न त उनजो हर ड्रामे में हथियार, क्लाशन, कुहाड़ी, बंदूक खयल हूंदी आहे, जहिड़ो हूंदो आहे सिजावल ख़ान जे हाजन तीवणे ड्रामे में। पर हिन में हुन कॉमेडी कई आहे, मश्करी आहे, अहिड़ो ड्रामो ज़बरदस्त ड्रामो आहे ऐं इन खे ॾिसणो पवंदो तव्हांखे बि गौर सां। जॾहिं ईंदो तव्हांखे बि ड्रामो मज़ो ज़रूरु ॾींदो। दोस्तो इहे बाक़ी जेका ॿिया दो ड्रामो आहे या वारी संदियूं वाटूं ड्रामो, इहे बि रमज़ान शरीफ़ खां बाद में जूं शूटिंगां थींदियूं। फ़िलहालु उहे हिकिड़ा थधा थी विया आहिनि, कंहिं थधे पाणी में किरी पिया आहिनि, सम्झो तव्हां ईअं सम्झो। फ़िलहालु तव्हांखे उन्हनि जो इंतज़ारु करिणो पवंदो। ऐं वारी संदियूं वाटूं ऐं दो इहे बि ॿई हाई लेवल जा ड्रामा आहिनि। हिकु त सिंध टीवी वारनि जो आहे, हिकु मेरहान टीवी वारनि जो आहे। बहरहाल उहे बि हलंदा, पर उन्हनि खे थोरो वक़्तु लॻंदो, उन्हनि जी शूटिंग थींदी। अदाकार त साॻिया ई आहिनि, 8 ड्रामनि में टाइम त नथा ॾेई सघनि न। हड़े हिकु जहिड़ा मुड़ुसु माण्हू बि हली रहिया आहिनि, इन्हनि जी बि शूटिंग हली रही आहे। ऐं 1-2 ॿिया ड्रामा बि मां ॿुधो आहे दोस्तो, राइटर लिखनि पिया, तयारी कई पई वञे, उहे बि तमामु जल्द ज़ाहिर थींदा, जंहिंमें आज़म मंगल त पको हूंदो। आज़म मंगल जो ड्रामो हिकिड़ो ॿियो अचिणो आहे ऐं आज़म मंगल, कुझु ॿिया अदाकार ऐं इन्हनि जी कहाणी ते गौर कयो पियो वञे ऐं सोचियो पियो वञे त हिन ड्रामे खे, उन जो नालो मां नथो ॿुधाए सघां तव्हांखे, बहरहाल तमामु जल्द उन जो नालो बि मां तव्हांखे ॿुधाईंदुसि ऐं उहो ड्रामो कहिड़ो आहे, कहिड़े क़िस्म जो आहे, इहो बि मां तमामु जल्द तव्हांखे ॿुधाईंदुसि। हक़ीक़त पुछो उहो ड्रामो हाई लेवल जो हूंदो ऐं को वयल सयल ड्रामो न हूंदो।
दोस्तों असांखे ॾींदा इजाज़त वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते जे तव्हां असांजी ॻाल्हियुनि में मुतमइन थिया आहियो महिरबानी करे असांजे हिन यूट्यूब चैनल शाहिद खोसो विलाग खे ज़रूरु सब्सक्राइब कंदा ऐं जेको आहे अगरि पेज ते ॾिसी रहिया आहियो त पेज खे फॉलो करे छॾींदा। अगरि टिकटॉक ते ॾिसी रहिया आहियो टिकटॉक आई डी खे शाहिद खोसो विलाग जे नाले सां मुंहिंजी टिकटॉक आई डी आहे उते बि उन खे ज़रूरु फॉलो कंदा छो त उते बि मां अपडेट्स वग़ैरह ॾींदो रहंदो आहियां। ऐं अॼु जे वीडियो पोइ पंहिंजी पुॼाणी ते लाइक शेयर ज़रूरु कंदा सुठा कमेंट ज़रूरु कंदा महिरबानी करे। मिलंदासीं नेक्स्ट वीडियो में। अल्लाह हाफ़िज़।